गाने पई वञे सिंध छा सिंधिया है हीअ त सचल सरमस्त जी सिंध हीअ त भिटाईअ जी सिंध हीअ त हज़रत उस्मान मरवंदी लाल शहबाज कलंदर जी सिंध हीअ त हज़रत अमरोटी हज़रत बेरवी हज़रत हालेजवी हज़रत कासमी जी सिंध हीअ सिंध बेगैरत बेहयाई वारी सिंध न है रब मोहम्मद जो कसम हीअ सिंध मोहम्मद अरबी जे गुलामन जी सिंध सकाफत जे नाले ते वरी चइनि ॾींहंनि खां पोइ मुंहिंजे क़ौम जे न्याणियुनि खे नचायो वेंदो पटका ॿधी मुंहिंजे क़ौम जूं न्याणियूं रोडनि ते निकिरंदियूं नचंदियूं छा सिंध जी सकाफत नचण छा सिंध जी सकाफत तवज्जो मुंहिंजी तरफ़ रहे छा सिंध जी सकाफत न्याणियुनि खे रोड ते नचाइण छा हज़रत लाल शहबाज कलंदर न्याणियुनि खे नचण सेखारियो मां चैलेंज थो कयां सिंध जे नाम निहार दानिश्वरनि खे उन्हनि खे दानिश्वर आहिनि तकलीफ़ मौलवियुनि खां आहे दानिश्वर आहिनि तकलीफ़ दीन खां आहे मां उन्हनि खे चैलेंज थो कयां खणी अचो लाल शहबाज कलंदर जो शुजरो ॿुधायो त लाल शहबाज कलंदर काथे पढ़ियो को मूंखे ॿुधाईंदो लाल शहबाज कलंदर काथे पढ़ियो को मूंखे ॿुधाए लाल शहबाज कलंदर काथों जो तालीम याफ्ता हो जे लाल शहबाज ते रोज सुखू खणी वेंदा आहियो मैडम फरियाल भी होते जरदारी भी होते सब होते वो लाल शहबाज पढ़ियो काथों 7 सालन जी उम्र में लाल शहबाज कलंदर अल्लाह जो कुरान याद कयो 7 सालन जी उम्र में मां चैलेंज सां थो ॻाल्हायां ऐं पंहिंजे दौर जो सभ खां वॾो आलिम हो ऐं मौलवी हिते मौजूद आहिनि कहिड़ा कहिड़ा मौलवी इन स्टेज ते हथ खणो इम्तिहान न वठंदोमांव हथ खणो का ॻाल्हि थो ॿुधायां तव्हांखे मौलवी हथ खणो तहां इरशाद सरफ ऐं नहव मीर पढ़ी आहे मौलवियो दारुल उलूम देवबंद जे बुनियाद में इब्तदाई 4 सालन ताईं ग्रामर अरबी ग्रामर जा किताब जेका पढ़ाया विया इरशाद सरफ ऐं नहव मीर जी जगह ते उन्हनि किताबनि जो मुसन्निफ लाल शहबाज कलंदर हो अरबी ग्रामर जे तौर ते लाल शहबाज कलंदर जा किताब पढ़ाया विया मदारिस जे निसाब तालीम में दारुल उलूम देवबंद जे निसाब तालीम में मुझो सचल सरमस सजी जिंदगी मदरसे जो मुहतमिम हो मुझो भिटाई कुरान जो तफसीर लिखण वारो हो तो मुझो अब्दुल्ला शाह काजी दीन जो आलिम हो मुखे सचल मुखे भिटाई मुखे शाह बगैर के जो दर्श न ॾिनो रब मोहम्मद जो कसम मुखे शाह मञो था त पोइ न्याणे जे मथनि ते राव रखण सिखो भिटाई जा पैरोकार आहियो त न्याणे जे मथनि ते राव रखो बेगैरती है बेहयाई है फहाशी है उरियानी फैलाई पई वञे अज मस्जिदों हिक रात में 29 मस्जिद के बिल्डोज़र अज कुरान के गोली थी लगे तहां जे हूंदे मस्जिद के बिल्डोज़र तहां जे हूंदे कुरान के गोली कराची में पेशावर में लाहौर में मस्जिद में शूटिंग कई वई गाना रिकॉर्ड किया विया कंहिंजे कन ते जूअ न रींगी ॿ ॾींहं पहिरियां हिकु नाम निहाद एक्टर लिबरल रन वञी करे करतारपुर गुरु नानक ते शूटिंग कराई आहे फवाद चौधरी खां वठी करे सभु वज़ीर चिड़ी पिया आहिनि त करतारपुर जो तक़द्दुस पामाल थियो आहे इहे अदाकार माफ़ी वठनि मस्जिद में शूटिंग जी इजाज़त आहे करतारपुर ते शूटिंग की इजाजत ना है गुरुद्वारे में शूटिंग की इजाजत ना है काले पे वजह सिंध काले पे वजह मुल्क बेगैरती है बेहयाई फहाशी है और यानी फैलाई पई वजह अज समाजड़ी सिंध के लिबरल सेक्युलर प्राण जो साजिशों सटियो पई वजन मफाज करते चवे तो जया तहिया धरती तहां जे पीरारे जी जागीर न है ये धरती मोहम्मद अरबी जे गुलामन जी जागीर है ते अमेरिका ऐं ब्रिटानिया जो निजाम न हलंदो इते निजाम हलंदो त मोहम्मद अरबी जे शरीयत जो निजाम